अचो त प्रोग्राम ॿुधूं सुगड़ियन सत। प्रोग्राम जी प्रोड्यूसर आहे नायबा सिद्दीक सुमरो, मेजबान शहजादी बुरगो, फनी बाहबेली तौफीक अहमद मेमून। सुगड़ियन सत। अस्सलाम वालेकुम साथियों, प्रोग्राम सुगड़ियन सत सां मां आहियां मुंहिंजी मेज़बान शहज़ादी बुरगो। साथियों, इन दुआ सां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत कयूं था त शाला जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो। नओं साल शुरू थी वियो आहे, तंहिंजो तव्हां सभिनी खे तमामु घणियूं वाधायूं। जीअं त नओं साल शुरू थियो आहे ऐं शुरू थींदे ई असां सभिनी पंहिंजे पंहिंजे घरनि में दुआऊं घुरियूं ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ जॻहनि ते इन प्रोग्राम खे सेलिब्रेट कयो वियो। जीअं ई राति जा 12 खां पोइ वारो टाइम जॾहिं कैलेंडर जे मुताबिक़ तारीख़ बदिलजे थी त नओं साल शुरू थिए थो ऐं नओं साल जॾहिं 2022 शुरू थियो, इन्हनि दुआउनि सां, इन्हनि आसन ऐं उमेदनि सां त अल्लाह पाक हिन साल खे तमामु जेकी बि इंसान आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ ख़ुशहाली वारो साल हूंदो, अमन वारो साल हूंदो, मोहब्बतनि ऐं प्यार वारो साल हूंदो। जीअं त गुज़िरियल साल आलमी जेका वबा हुई उन जे करे केतिरियूं ई जानियुनि जो नुक़सानु थियो, केतिरियूं ई जानियूं असां सभिनी खे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में, ॻोठनि में करोना जे सबबु जानियूं ज़ाया थियूं। तंहिं करे अल्लाह पाक खां दुआ बि आहे ऐं इहा उमेद बि आहे त हीउ जेको साल नओं शुरू थियो आहे, अल्लाह साईं असां सभिनी बीमारियुनि खे, तमामु माण्हुनि खे, तमामु इंसानियत खे बीमारियुनि खां, मर्ज़नि खां, कर्ज़नि खां बचाईंदो ऐं ख़ुशहाली ईंदी। पर गॾोगॾु असां पंहिंजे पाण खे बि हिकिड़ो इहो ज़रूरु असांखे सोचणु खपे त जेको नओं साल शुरू थियो आहे उन साल जे लाइ असां कहिड़ियूं प्लैनिंग्स कयूं आहिनि, कहिड़ा कम करण जा सोचियो आहे। छाकाणि जो पंहिंजे घर खे तरक़ी ॾियण लाइ, पंहिंजे घर भातियुनि जे रोज़गार जे लाइ, उन्हनि जी तालीम जे लाइ, उन जी सिहत जे लाइ, इदारनि खे ख़ुशहाल करण जे लाइ, मुल्क खे ख़ुशहाल करण जे लाइ केतिरियूं ई पॉलिसियूं जोड़ियूं वेंदियूं आहिनि। हिकु घर खां वठी हुक्मराननि ताईं, हुकूमतनि जे इदारनि ताईं इहे पॉलिसियूं जोड़ियल हूंदियूं आहिनि त असांखे अहिड़ा उपाउ वठिणा आहिनि, अहिड़ा कम करणा आहिनि जंहिंमें असांजे मुल्क जी तरक़ी थी सघे, असांजे माण्हुनि जी तरक़ी थी सघे, माण्हुनि खे रोज़गार मिलनि, ख़ुशहाली अचे ऐं हर शख़्स पंहिंजे पंहिंजे घर में, पंहिंजे ॻोठ में, पंहिंजे शहर में, पंहिंजे सुहिणे सुहिणे हिन मुल्क पाकिस्तान में सुहिणी तरह सां, सुठी तरह सां ज़िंदगी गुज़ारे सघे। ऐं उन ज़िंदगीअ जे हवाले सां इहे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त सिहत पहिरीं आहे। जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था ख़ुशहाली जी, जॾहिं पाण कयूं था तरक़ी जी, त असांखे सिहतमंद रहणो आहे। जेकॾहिं असां बीमारियुनि खां पाण खे नथा बचाए सघूं त पोइ अॻिते असां तरक़ी कीअं कंदासीं, उन जे लाइ बि काफ़ी ॻाल्हियूं आहिनि। पर पहिरीं हिकिड़ो गीत ॿुधंदासीं, उन खां पोइ इन्हनि ॻाल्हियुनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं।
सतियो तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो पिया ऐं कुझु भेणुनि असांखे पंहिंजे प्रोग्राम पसंदि करण जो बि मैसेज मोकिलियो आहे। असांखे सलाम कयो अथनि। वालेकुम अस्सलाम। कुनरिका नीता चौहान, संगीता पारस, देविया पारस, मीना कुमारी, तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। अञा प्रोग्राम असांजो हले पियो ऐं का सजेशन ॾियणी हुजे, का राय ॾियणी हुजे त उहा बि तव्हां ॾेई सघो था। सतियो जीअं त असांजो हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे, असां पंहिंजे महिमान खे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदा आहियूं। त जीअं उहे महिमान पंहिंजे तजुर्बे जे हवाले सां या जेको कारोबार कनि था या कंहिं बि फील्ड में कमु कनि थियूं उहे भेणूं, त उहे पंहिंजा तजुर्बा तव्हां भेणुनि सां वंडे सघनि। हिन वक़्तु असांजे स्टूडियो में असांजे प्रोग्राम में शामिल आहे असांजी भेण जेका पाण ब्यूटिशियन आहे, हिकिड़ो पार्लर हलाए थी ऐं तमामु सुठे तरीक़े सां हुनजो पार्लर हले थो ऐं गॾो गॾु केतिरियूं बि छोकिरियूं बि संदसि पार्लर में कमु कनि थियूं, जंहिंजे करे उन्हनि जे घरनि में बि रोज़गार थिए थो। असां सां गॾु असांजी भेण मौजूदु आहे अस्मा सुमरो। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि अस्मा? कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तव्हांजी महिरबानी, तव्हां पंहिंजे प्रोग्राम में सॾायो। अस्मा महिरबानी, तव्हां बि पंहिंजो क़ीमती वक़्तु मां असांखे टाइम ॾिनो। अस्मा, तव्हां हिकु ब्यूटिशियन आहियो, पंहिंजो पार्लर हलायो था ऐं पार्लर में कुझु छोकिरियूं बि आहिनि जेके कमु कनि थियूं। त जीअं त हाणे नओं साल शुरू थियो, पहिरीं त उनजो तव्हांखे लख लख वाधायूं, ख़ैर मुबारकूं। अलाह साईं असांजे लाइ नओं साल तमामु मुबारक साबित करे। अस्मा, जीअं त गुज़िरियल साल पंहिंजो ख़तमु थियो आहे 2021 वारो दौर, त उन 2021 वारे टाइम में तव्हां ब्यूटिशियन जो तव्हांजो कारोबार हो, त छा उन में छाकाणि तो उन वक़्तु हिकिड़ी आलमी वबा पूरी दुनिया में पखिड़ियल हुई ऐं कोरोना जे करे, हा, त उहो परेशानी जो असर पियो कम ते इलाही असर पियो। मुंहिंजो पंहिंजे घर में आहे, जी, पर वरी बि घर जे हिसाब सां सुठो हलियो पिए, पर ओतिरो न जेतिरो थियणु खपे। हलंदो जी, हाणे असांखे उमेद आहे अलाह मां ही साल अलाह करे सुठो हुजे। अच्छा अस्मा, भला गुज़िरियल साल कोड़ो प्रोग्राम कयो हो या सेट कयो, का प्लानिंग कई? कि पाण छोकिरियुनि खे रहिजी विया उहे कम? हा, ज़ाहिर आहे साल जो थोड़ी परेशानियुनि जे करे ईअं थियो। हाणे उमेद आहे ही साल इंशाल्लाह। ख़ासि अहिड़ो कमु जेको असांजी भेनरुनि खे ॿुधाइणु चाहियो त तव्हां 2022 में छा था करणु चाहियो पंहिंजे इन कारोबार जे हिसाब सां, या कारोबार खे चेंज करणु था चाहियो? पार्लर आहे त आऊं ॿियनि खे भेणनि खे इहो ई चवंदसि, घर में आहे, घर जे हिसाब सां ॾाढो सुठो बिज़नेस आहे। या मुंहिंजो पंहिंजो कपिड़नि जो बिज़नेस आहे, बुटीक त उहो बि सुठो आहे। घर में औरतूं या अदियूं करे सघनि थियूं। इहो वधाइण जो आहे। हींअर छोकिरियूं आहिनि मूं वटि, उहे सिखनि पियूं। अॻियां हली अञा बि माण्हू सोचींदो अञा ॿाहिरि पार्लर खोलण जो इरादो आहे। अञा त घर में तमामु सुठी ॻाल्हि आहे त तव्हां अॻिते जूं कुझु प्लानिंग्स कयूं आहिनि ऐं इंशाल्लाह उहे प्लानिंग्स जेके बि थियल आहिनि उहे ज़रूरु तव्हां कामयाबु थींदो। असां ब्यूटिशियन सां गॾो गॾु जॾहिं तव्हां ब्यूटी पार्लर जो कमु कयो था, तव्हां वरी बुटीक बि हलायो था, करे सघनि थियूं ऐं उन्हनि में आहे एतिरो पावर की मतिलबु माण्हुनि सां डील करणु, ॻाल्हाइण खां त हीउ कमु ॾाढो सुठो आहे ऐं माण्हू कोशिशि करे त ॿई कमु सही करे सघे थो, को मसइलो न आहे। जॾहिं तव्हां पंहिंजो इहो कारोबार शुरू कयो हो कपिड़नि जो या ड्रेसिस वारो, त उहो तव्हां घर में था कयो? जी हा, मुंहिंजो पार्लर तव्हांजे जेके कस्टमर्स आहिनि, जेके भेणूं आहिनि, उन्हनि ताईं अॼुकल्ह इहो पैगाम पहुचाईंदा आहियो त नओं तव्हां वटि जेको आहे नयूं ड्रेसिस आहे, व्हाट्सएप ते माण्हू मोकिले थो, ग्रुप आहिनि, ग्रुप्स में माण्हू मोकिले थो, केरु पसंदि करे थो मोबाइल जे थ्रू। हा, मोबाइल जे थ्रू मुंहिंजो घर आहे, घर अची ॾिसो वठो, इज़ी आहे, को मसइलो न आहे। जॾहिं मोबाइल जे थ्रू तव्हां इहो कमु शुरू था कयो त का प्रॉब्लम न थिए? प्रॉब्लम आहे, ज़ाहिर आहे उन्हनि ॿियनि खे सुञाणूं था, ईअं बि न आहे की नओं माण्हू आहे। हा, न कारोबार सुठो आहे। सिर्फ़ कैश पेमेंट ते हूंदा आहिनि या कुझु सुधार बि कंदा आहियूं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तमामु सुठी ॻाल्हि आहे त तव्हां जेकर कंहिं भेण खे ज़रूरत आहे त उन वक़्त में कंदा आहियूं को मसइलो। अच्छा, इसमें ब्यूटिशियन बि आहियो तव्हां ऐं गॾो गॾु कपिड़नि जो बि कारोबार कयो था, तव्हां सुठी ॻाल्हि पंहिंजी सर्तियुनि खे ॿुधाई त उहो घरनि में वेही कमु करे सघनि थियूं। पर अॼुकल्ह जे जीअं त हाणे मौसम तव्हां ख़बर आहे सियारो आहे ऐं थोरो खुश्की वारो मौसम बि आहे। ब्यूटिशियन में त तव्हां ब्यूटी पार्लर में त काफ़ी क्रीम वग़ैरह हूंदियूं आहिनि जेके तव्हां यूज़ कंदा आहियो पंहिंजे कस्टमर्स जे लाइ। पर हिकु आम माण्हू जेकॾहिं हींअर को बहिराड़ी में वेठल आहे, ॻोठ में आहे, उते ब्यूटी पार्लर वेझो न आहे, त उन्हनि जे लाइ के घरेलू शयूं कहिड़ियूं? सियारो आहे, सियारे में स्किन रफ थी वेंदी आहे,
त अगरि तव्हां वटि ॿियो कुझु बि न आहे त तव्हां मलाई खीर मलाई, जी जी। उहा यूज़ करे सघो था, खणी ऐं तव्हां उहो पंहिंजी स्किन ते हणो त तव्हांजी सियारे में स्किन फाटंदी कोन, सही रहंदी। अगरि ॿियूं शयूं नथा करे सघो त हाँ, इहो हूअं त वधीक काफ़ी सुठो आहे। क्रीमूं हूअं आहिनि त इलाही जेके शयूं इस्तेमालु आहिनि, करे पर अगरि सघो नथो केरु करे सघे त इहो ॾाढो घर जे हिसाब सां सुठी शइ आहे। अच्छा, इसमें जेकॾहिं वारनि जे हवाले सां बि ॻाल्हि कयूं, इहा तव्हां ॻाल्हि कई आहे स्किन जे हवाले सां, जी। चमड़ी जे हवाले सां, पर वारनि जे हवाले सां छो त वार बि ख़ुश्क थी था वञनि, ड्राई ऐं थी इनमें था वञनि, मज़ो न हूंदो मज़ो न आहे, हूंदो उनमें आहे। शाइनिंग ख़तम थी या वञे। घर में त ज़ाहिर हर को तेल यूज़ करे थो, सियारे में तेल ॾाढो यूज़ कयो हाँ। वारनि ते। अच्छा, को ख़ासि तेल या न न जेको जेको बि केरु सरे जो यूज़ करे तेल, सघे थो उहो यूज़ करे, को मसइलो न आहे की ही हुजे या को ख़ासि टिपिकल न शइ न न आहे। न इहो बि वधीक सुठो आहे, अच्छा। तव्हां जेको यूज़ कयो था उहो हणो। अच्छा, तव्हां जॾहिं तेल वग़ैरह अक्सर मां ॾिठो आहे त पॉलर ते हिकिड़ो कुझु बोटल्स रखियूं हूंदियूं आहिनि, उनमें उहे लिखियल शयूं- हूंदो आहे त हे तेल न, ॾाढो उहो त सुठो ज़ाहिर आहे, आहे। असीं अच्छा, पंहिंजे थोरो भला ॿुधायो त घणा तेल इस्तेमालु कंदा आहियो, गॾिजी असां छा जेको ठाहींदा यूज़ आहियो? कयूं था हुनमें 8 का 9 तेल असां विझी ऐं ठाहे अच्छा। रखूं था, उहो यूज़ थिए थो ऐं हुनजो रिज़ल्ट ॾाढो सुठो हुजे थो। असीं पाण बि इहो ई यूज़ कयूं था। असां पोइ उहे जेके 8 तेल तव्हां इस्तेमालु था कयो त छा उन खां पहिरीं उनखे पचाइबो न न आहे न कुझु या बि न, कुझु सिर्फ़ु बि न। उनखे मिक्स मिक्स करिणो आहे? करे उनमें कुझु प्रोटीन आहिनि वारनि जा, उहे विझी ऐं माण्हू ठाहे रखे थो। उनमें ॿ टे ॿियूं बि पार्लर जूं शयूं आहिनि, उहो हींअर अदियनि खे ॿुधाईंदासीं त अदी न वठी सघंदियूं, तंहिंजे करे तव्हां जेको बि 2 टे तेल आहिनि, बादामनि जो आहे, जेको बि आहे 2 टे तेल मिक्स करे तव्हां उहो हणी सघो था। हणी सघिजे जी थो। जी ठीकु आहे, अस्मा अञा तव्हांखे ब्यूटी पार्लर जे हवाले सां काफ़ी सवाल कंदासीं, भले। पहिरीं हे गीत ॿुधूं था गॾिजी। जी। धरती से जो साल थोड़ी निशानी रुमा
मौजूद आहिनि तव्हां भेणनि जी वॾी महिरबानी जीअं त तव्हांखे ख़बर आहे अॼु जे प्रोग्राम में अॼु सुगड़ियुनि सथ में जेका असांजी महिमान आहे उहा हिकु ब्यूटिशियन आहे ब्यूटी पार्लर हलाए थी त जेके ब्यूटिशियन आहिनि लेडीज़ त उन्हनि खे कोशिशि उन्हनि जी इहा ई हूंदी आहे त जीअं त असां वटि क्रीम आहे या मेकअप आहिनि या तेल आहिनि उन्हनि जी उन्हनि खे चङी तरह सां ॼाण त हूंदी आहे पर गॾोगॾु जड़ी बूटियुनि जे बारे में बि उन्हनि खे वधीक ख़बर हूंदी आहे सिहत जे हवाले सां बि असां उन्हनि सां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त उहे असांखे चङा जेके आहिनि से मशवरा ॾेई सघनि था हिन वक़्तु जेका असांजी ब्यूटिशियन मौजूदु आहे अस्मा सूमरो ऐं उनखां कुझु देरि पहिरीं बि असां ॻाल्हि ॿोल कई पई वारनि जे हवाले सां त जीअं वार छणनि बि था ऐं वार जेके आहिनि सो उन्हनि में शाइनिंग ख़तमु थी वञे वक़्त खां पहिरीं जेके आहिनि वार ख़तमु थी था वञनि त उन जा कारण कहिड़ा आहिनि या उन खां क्रीमनि ऐं इन्हनि सभिनी शयुनि खां अलावा असां उनखे कहिड़ी तरह सां बचाए सघूं था जी अस्मा जी अभी तव्हां जेको सवाल कयो आहे जे हिसाब सां हिकिड़ी त छोकिरियूं ऑइल कोन थियूं कनि वार डायरेक्ट ख़ुश्क थी था वञनि तंहिंजे करे ॿियो पंहिंजो खाइण पीअण जो ख़्यालु नथियूं रखनि खीर पीअनि खाइण पीअण सुठो हूंदो त ज़ाहिर आहे स्किन ते बि ग्लो अचे थो वारनि ते बि फ़र्क़ु पए थो जीअं हींअर सियारो आहे ॻोठनि में त बेदो आम शइ आहे तव्हां उहो यूज़ कयो तेल में मिलाए त तव्हांजा वार सुठा थींदा बेदे जी ॻाल्हि थी अचे त अक्सर वरी कॾहिं ब्यूटिशियन इहो बि चवंदियूं आहिनि त हुनजी जेका ज़र्दी आहे उहा या पूरो बेदो हुनमें जेको अंडो हूंदो आहे उहो तेल में मिक्स करे ऐं अगरि तव्हां वटि घर में दोरो आहे थोरो दोरो मिलाए छॾो उहो तव्हां सियारे में वारनि में यूज़ कयो त सियारे में दोरो मिलाए सघिजे थो वारनि जे लाइ फ़र्क़ु न शइ पवंदो आहे अच्छा इन खां भला अलावा जेका अञा बि का आसान तरीक़ो जीअं अक्सर छोकिरियूं पुछंदियूं आहिनि त असांखे तेल जेको लॻाइण जे लाइ तेल या त पोइ ऑयल जेको लॻाइजे उहो शैम्पू घणनि ॾींहंनि में कजे छो त अक्सर जेको शैम्पू त ॾिसो 2 ॾींहंनि खां पोइ बि माण्हू करे सघे थो पर अगरि तव्हां ऑयल सुठे तरीक़े सां वारनि में लॻाए पोइ शैम्पू कंदा त तव्हांजो वधीक वारनि जो रिज़ल्ट सुठो ईंदो ऐं तव्हां ख़ुश्क वारनि वरी शैम्पू कयो त अञा ख़ुश्क थी वेंदा अच्छा ॿियो हिकिड़ो प्रोटीन बि तव्हां कंदा आहियो प्रोटीन त शहर में त हिकु खां हिकु शयूं मिलनि अच्छा उहो प्रोटीन त तव्हां ठहियल हूंदियूं आहिनि कुझु असां उन्हनि में शयूं विझी यूज़ करे ठाहे रखंदा आहियूं त हिते त इलाही सारी पैसे असां ॻाल्हायूं पिया ॻोठ जे हिसाब सां इहे शयूं नथियूं मिली सघनि उन हिसाब सां तव्हां अंडो विझो तेल कयो दोरो विझो इहे सभु शयूं तव्हां घर में वधि में वधि बि घणा ॾींहं हफ़्ते में 2 दफ़ा करे सघिजे को आहे जेतिरो तव्हां जल्दी कंदा ओतिरो तव्हांखे सुठो रिज़ल्ट मिलंदो वारनि जो अच्छा हिकिड़ो कंडीशनर जे लाइ बहितरीन कंडीशनर मेहंदी खे बि चयो वञे थो त मेहंदी जो इस्तेमालु कीअं आहे ॾिसो मेहंदी गर्मीअ में माण्हू हणे थो सियारे में मेहंदी थधी आहे तंहिं करे असां अंडे खे दही खे तेल खे ई चवंदा आहियूं की तव्हां यूज़ कयो इस्तेमालु कयो उहो तव्हांजी वारनि खे सही रखंदा सही तमामु सुठी ॻाल्हि जो तव्हां कुझु शयूं अहिड़ियूं ॿुधायूं जेके असां ॿाहिराड़ी में असांजूं शहर में त छा नथो मिले उहो त शहर में त हर को ख़बर बि आहे हर कंहिंखे ॻोठनि में इहे शयुनि जे लाइ नथा केरु अफोर्ड करे सघनि या उहे शयूं हिते नथियूं मिलनि तव्हां इहे शयूं यूज़ कयो ठीकु अच्छा इसमें जीअं त हाणे ब्यूटिशियन आहियो त पार्लर जे हवाले सां बि काफ़ी शयुनि खां तव्हां वाक़िफ़ आहियो ऐं गॾोगॾु ज़ाहिर आहे हिकिड़ो कारोबार बि आहे तव्हांजो ऐं जॾहिं का कुंवार अचे थी तयारु थियण जे लाइ त उन जे तयारी में केतिरो टाइम भला लॻंदो आहे तव्हांखे फुल मेकअप जो ऐं बिफोर मेकअप जेके फेशियल वग़ैरह कयो 4 कलाक त लॻी थो वञे ज़ाहिर मेकअप कयो वरी उन स्किन खे रखिणो पए थो वार आहे स्टाइल आहे ज़ाहिर ज्वेलरी आहे त ठीकु आहे 4 कलाक सुठो आराम सां अगरि केरु तयारु थिए थो त एतिरो टाइम लॻी थो वञे अच्छा तव्हां बि ब्राइडल या कुंवारनि खे तयारु कंदा आहियो मुंहिंजी हेल्पर आहे असां कंदा आहियूं छोकिरियूं रखियल आहिनि उहे बि कमु कंदियूं आहिनि अच्छा इसमें ब्राइडल जो जेको मेकअप था कयो उन में चार्जिस तमामु घणा हूंदा आहिनि भला इन जी छा कारण आहे बसि कुंवार त कुंवार हूंदी आहे तंहिंजे करे हर कलर्स में आहिनि शयूं तव्हांखे ख़बर आहे महांगियूं हूंदियूं आहिनि उहे आम यूज़िंग वारी न हूंदियूं आहिनि इस्तेमालु वारियूं ज़ाहिर आहिनि शइ जे करे फ़र्क़ु पए थो सही हलो ठीकु आहे अञा ॿियूं ॻाल्हियूं बि पाण कंदासीं पर हिकिड़ी ॻाल्हि बि त म्यूज़िक जेको आहे सो त रूह जी ग़िज़ा आहे तव्हां ॿुधायो अस्मा भला पंहिंजी सिंगर्स में जेके असांजूं सिंधी सिंगर्स आहिनि उन्हनि में कहिड़ियूं सिंगर्स तव्हांखे वणनि दीबा साहिब ॾाढी पसंदि आहे उन्हनि जा हर सॉन्ग मूंखे वणंदा आहिनि अच्छा इन खां अलावा भला दीबा जो त तव्हांखे असां को गीत ॿुधायूं था पर इन खां अलावा असांजी सिंध जूं आपदा परवीन ॾाढी पसंदि आहे ॿिया सभु सुठा आहिनि पर पहिरीं जा सॉन्ग सुठा आहिनि अॼुकल्ह जा सिंधी सॉन्ग न एतिरा ॿुधूं था न एॾा अच्छा पहिरीं वारा जेके गीत तव्हांखे सुठो गीत दीबा सहर जे आवाज़ में ॿुधायूं था
मेज़बान शहजादी भरगड़ी प्रोग्राम जी प्रोड्यूसर अनाया सिद्दीक सूमरो असां सां गॾु साथी इंजीनियर आहे तौफ़ीक अहमद मेमण इजाज़त वठंदासीं ईंदड़ हफ़्ते लाइ शाल सलामत हुजो आबाद हुजो